वेलकम बैक माय न्यू व्लॉग। दोस्तों कराची में -10 सी अची वियो, पर कीअं अची वियो मतलब कराची में ही लोकेशन किथे आ असां त कॾहिं नाहे ॾिठी, पर असां ॾिठी आहे। असां तव्हांखे ॾेखारींदासीं कराची में नारायण कागान। जी हाँ, तो दोस्तों कराची में शारा फैसल रोड ते PF म्यूजियम जे अंदर विंटरलैंड मतलब तव्हांखे नारायण कागान मरी जो मज़ो इते ही मिलंदो। मतलब कराची में हींअर असीं वञी रहिया आहियूं। साम्हूं हिन जी पार्किंग आहे कराची PF मतलब शारा फैसल ते। PF जे अंदर ही वेंदासीं, अंदर ही ठहियल आहे। मेंसा खे ॾिसो वॾा मज़ा पई करे। साम्हूं ही बिल्डिंग जेका आहे सॼी इहा ठहियल आहे। हाणे असां जॾहिं अंदर ईंदासीं त लाइन में लॻंदासीं। अॼु रश न आहे त असां लाइन में नथा लॻूं ऐं असां टिकट वठूं था। दोस्तो हितां जी हिकिड़े माण्हू जी टिकट 1500 रुपया आहे। जेकॾहिं तव्हां 4 वठो था त 500 रुपया मतलब खट थी वेंदा, पर असां 5 हुयासीं, असां 7000 ॾिनासीं। हे ॾिसो दोस्तो मथे वञूं था कैफेटेरिया मतलब खाइण पीअण कुझु जेसि ताईं असांखे अञा कलाक आहे। अच्छा, हिन जी टिकट सिर्फ़ु कलाक जे लाइ हूंदी आहे। 3 बजे स्टार्ट थींदो आहे ऐं राति जे 9 ताईं। हर कलाक खां पोइ चेंज। हे हिन जो मेन्यू अची विया आहिनि। असां कुझु ऑर्डर कयूं था। साहिल बि खाइण लाइ कुझु बेताब आहे। मिनसा बि मूंखे ॾिसे पई, लॻे थो बुख लॻी आहे। ओए बुख लॻी आहे न, सम्झी आऊं असां मुंहुं ॾिसी सम्झी आऊं त बुख लॻी आहे। सोचां थो त छा कयां, ऑर्डर था कयूं। हलो ओके दोस्तो, ये लिस्ट अची वई ऐं हे असांजो ऑर्डर बि अची वियो। अच्छा, हितां जो फूड महांगो अथव, न खाइजो त भलो अथव। मतलब 2 बर्गर 2 पेप्सी सिर्फ़ु 11 सेंट जूं अथव। सैंडविच थोरा ॾिना अथनि। बहरहाल माण्हू जॾहिं मञे थो त वरी ॿारनि जे लाइ थोरो ख़्यालु करिणो थो पए, पर खाइण पीअण ॿाहिरि। वरी उते ई अञा अंदर ई मतलब फूड जिते असां खाधोसीं उते ई ॿारनि जे लाइ आहिनि। मतलब दोस्तो ॿार बि हिते एंजॉय करे सघनि था। हिते साइकिलूं आहिनि, घोड़ा, उठ, गाॾियूं। मिनसा बि सोचे थी त मां बि कंहिं ते चढ़ा। पुछूं था मिनसा खां, मिनसा किथे चढ़ंदी? ॾिसूं था। ओ हे ॾिसो, हे घोड़ा बि आहिनि। नंढो घोड़ो, वॾो घोड़ो, शींहं, बंदर, भोलो सभई आहिनि। मिनसा खे कहिड़ो पसंदि थो अचे? ॾिसूं, मिनसा खे इहो थो पसंदि अचे, लायन मतलब शेर। शेर की बच्ची शेर पसंद करती है और दूसरे नंबर पे घोड़ा। लेकिन इहो त वॾो आहे मिनसा खां। हा इहो नंढो आहे, इहो नंढो आहे। मिनसा जे लाइ एतिरो सही आहे, न त किरी पवंदी। अरे वाह, पेंगुइन सा फोटो, वाह वाह। पेंगुइन मिनसा खां बि वॾो आहे। ओड़े 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 ॾिस, मिनसा बि भॼंदी। और हे ॾिसो, इन त हले ई कोन थो। ओड़े त सफ़ा स्लो थी वियो। वाह, स्लो मोशन लॻी अथसि लॻे थो। हिन चक्कर पूरो। त दोस्तो हाणे विंटरलैंड मतलब असां कैफे मां निकिरंदासीं। हे अची वियाऊं हेठि। मतलब हाणे लाइन स्टार्ट थियण वारी आहे, छो त हो कलाक ख़तमु थी वियो आहे। हाणे उहे माण्हू निकिरी चुका आहिनि। हाणे नई लाइन शुरू थी वई आहे। त हे भरिसां वरी पॉपकॉर्न वग़ैरह बि आहिनि। हे ॾिसो लाइन लॻी पई आहे। ॿाहिरि वरी हे ॾिसो, हे ॿाहिरि वरी पार्क आहे। हे असां अंदरि ऐं हॉल में। ईमान ॾिसे पियो, मिनसा बि ॿाहिरि वञण थी करे, पर न अंदरि बाबा विंटरलैंड सी में एंट्री। मतलब टाइम थियो आहे 6:53। राइट 7 बजे असां अंदरि हूंदासीं। कोट वोट पाए छॾिया आहिनि। साहिल ॾिसो कोट पातो आहे। मिनसा खे ॾिसो, ओरे ओरे मिनसा ई पाए छॾियो आहे। रेडी, मिनसा जी साइज़ जो ई कोट आहे। अच्छा, इहे सभई पाण ॾींदा आहिनि। ग्लव्स, कोट, बाक़ी शूज़ ऐं सॉक्स लाज़मी पाए वञिजो दोस्तो। हाणे अंदरि अची वियो। ॾिसो एॾो सी आहे दोस्तो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो ठहियलु आहे। ॾिसो साहिल खे ॾिसो। ओ धुओं, वॾो धुओं आहे। मथां बि ॾिसो, छत बि ज़बरदस्त। और मिनसा खे ॾिसो, हीअ छा आहे? अच्छा, हे मतलब हथ टच न आहे करिणो अंदरि, छो जो अंदरि इलाही तेज़ थधा हथ ॼमी सघे थो। इन जे करे टच न आहे करिणो। पाकिस्तान जो झंडो बि आहे ऐं मीज़ाइल आहे। छा आहे? अच्छा, माण्हू इंजॉय था कनि, माण्हू हिते फ़ोटो था कढाइनि। ओ मेन शइ त हे आहे विंटरलैंड। मिनसा जो फ़ोटो बि कढूं था हिते। मिनसा जो फ़ोटो थी वियो, सुहिणो आहे, ख़ूबसूरत आहे। ठीकु आहे मिनसा, तुंहिंजो फ़ोटो थी वियो आहे। हाणे हलूं था पाण हेॾे। अच्छा हल 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 अॻिते हल, अॻिते वञूं पिया। और हे ॾिसो न, सफ़ा गुफ़ा ठहियल आहे। मतलब बर्फ़ जी गुफ़ा ठहियल आहे, सॼी बर्फ़ जी गुफ़ा आहे। ओ माय गॉड, हेॾे ॾिसो। वाह,
हे वरी सी अञा वधीक तेज़ थी वियो आहे ऐं हे हिन नक्शो छाजो ठाहियो आहे मतिलबु और बर्फ़ानी जेके जानवर हूंदा आहिनि एनिमल हूंदा आहिनि उहे आहिनि ऐं मिंसा हिते परेशान ईमान बि परेशान त हे छा शइ आहे पाण हिननि खे ॾिसूं था त हे छा आहिनि भालू बि आहे ओ साम्हूं भालू हे छा आहे डायनासोर किंग कॉन्ग भई डायनासोर वाह जो आहे किंग कॉन्ग ऐं हे छा आहे हे एलिफेंट बि आहे अरे हे छा आहिनि ओ हिनखे छा चइबो आहे जेके बर्फ़ में हूंदा आहिनि गाइस तव्हांखे ख़बर हूंदी दोस्तो हिनखे तव्हां कमेंट कजो हे मूंखे सम्झ में स्नोमैन हा स्नोमैन आहिनि ही मिंसा शेकन कर मिंसा शेकन कर ओ शेकन कर ओ वाह वाह बाय 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 मज़ो अची वियो हाणे वरी असां वञूं था हेॾे अॻिते हलूं था ॾिसूं हेॾे छा आहे और इसकी मतलब अच्छा हिन में ईअं बि आहे ही छा आहे डिस्को लाइटूं पर हे सॼो बर्फ़ जो ठहियलु आहे दोस्तो हे सॼो बर्फ़ जूं भितियूं दीवारूं सॼी बर्फ़ जूं थधियूं ऐं हे छा आहे अरे ईमान खे ॾिसो साहिल खे ॾिसो साहिल ॼमी वियो आहे सफ़ा सी आहे छत ॾिसो केॾी ख़ूबसूरत आहे मथां बि लाइटिंग आहे मतिलबु मथां बि अहिड़ी लाइटिंग कई अथऊं ॼण बर्फ़ किरे थी मिंसा खे इलाही सी थी वियो आहे ईमान बचाएसि थो सी आहे हाँ सी आहे साहिल ॼमी वियो आहे पर मोबाइल कंहिंखे लॻे थो कॉल थो करे कंहिंखे कॉल थो करे मूंखे ख़बर न आहे दोस्तो अच्छा बलून बि आहिनि हिते मतिलबु मथां हे छा आहे अच्छा हा मतिलबु मथां तव्हां घिसकंदा ईंदव हेठि अचे बलून में किरंदव हे ॾिसो हे करे थो छोकिरो या मथे पाण था ॾिसूं न और हे ॾिसो बर्फ़ में घर अरे न हेॾे हिन पासे राइट हैंड हे ॾिसो बर्फ़ के अंदर अबे मिंसा सी ईमान है मिंसा के सी नथो थिए मिंसा बर्फ़ करे थी शरारती सिधो मोबाइल कैमरा में ई अथई कॾहिं वई बोलिया थो बी मां बि थो कयां थो हे वटि ख़बर पई भॼे थी बी त वरी खणे थी शरारती ओई ॾाढो सियो वरी मोबाइल ते अथई ईमान तूं बि हणीस ईमान हिनखे ख़बर त पए ॿियनि खे कीअं थी हणी काॾे वई दोस्तो हे तो वॾो मंज़र ठाहे छॾियो अथऊं कराची में और हे ॾिसो मतिलबु हिन में तव्हां अच्छा आहे जेको अंदरि तव्हां ईंदव अंदरि हर शइ तव्हांजी फ्री आहे झूला हुजनि स्की हुजे और मिर्सा किथे मज़ो अची वियो आहे बर्फ़ खणी थी हाणे हणंदी शरारती आहे वरी उस्ताद आहे हे छा आहे हे बि बर्फ़ जो ठहियलु आहे ऐं मिंसा खे बलून हे चए थी त मां इहे बॉल खणा बॉल ॾिसो मां तव्हांखे चयमि न मथां घिसकंदा ईंदा सिधो बॉल जे मथां सभु इंजॉय करे रहिया आहिनि माण्हू दोस्तो मां तव्हांखे अगेन वरी ॾसां थो त हे शारा फैसल कराची PF म्यूज़ियम में अंदरि आहे ऐं जॾहिं बि उतां अचो त सॉक्स पंहिंजा पाए अचिजो शूज़ पंहिंजा पाए अचिजो बाक़ी शयूं तव्हांखे हिते मिली वेंदियूं ऐं हिन जे अंदरि सभु शयूं फ्री आहिनि टिकट 1500 रुपया आहे बाक़ी सभु फ्री अच्छा हे ॾिसो हे बर्फ़ जा ठहियल हिन में माण्हू एक्शन हणी बीहंदा आहिनि पोइ वरी फोटू कढाईंदा आहिनि ऐं हेॾे छा आहे यार मां तव्हांखे कोशिशि कयां थो सभु कुझु ॾेखारण जी इन जे करे लेट पीते मिंसा वञे पई अच्छा मथे बलून टंगियल आहिनि सिल्वर ऐं वाइट बर्फ़ जा अंदरि वई आहे मिंसा फासी वेंदी आहे इहो छा पियो आहे न हथ न विझ हलिया ॿार अच अंदरि न मां फासी पवंदी अच शाबाश हाणे हल हेॾे सुम्ही पओ हिन ते ओड़े बर्फ़ जी ठहियलु आहे दोस्तो ही सोफ़ो जेको आहे सीट बर्फ़ जो ठहियलु आहे हे ॾिसो सुम्ही पओ मिंसा ईअं न हूअं सिधी थी बी भला मां तो मथे खणां बी ओ ईअं हाणे सिधी मुंडे ॾिस एक्शन ओ हेॾे मुंडे हेॾे मुंडे ॾिस ओ ईअं ज़बरदस्त अरे वाह और हे ॾिसो हे कहिड़ा हिन जो नालो छा आहे स्नोमैन वाह स्नोमैन बि वाह तो नज़र अचे अरे मिंसा फोटो एक्शन अरे वाह मज़ो तो जी और आइसक्रीम है दोस्तों -10 में वरी आइसक्रीम कीअं और हिते अंदर ही आइसक्रीम मिले थी पर दोस्तों ये तव्हांखे फ्री में न मिलंदी छा खपई आइसक्रीम थधि में वरी आइसक्रीम पर दोस्तों ये पैसनि में मिलंदी अथव इहा फ्री न अथव
इहो यादि रखिजो इन जे अंदरि सिर्फ़ु आइसक्रीम जेका आहे उहा पैसनि में आहे ऐं इहा आइसक्रीम बि आहे पर ऐं कोल्ड कॉफ़ी बि आहे। दोस्तो असां मिनसा सां गॾु हेठि आया आहियूं मथां। ऐं साहिल खे ॾिसो, ईमान खे ॾिसो, सीअ में ॾकनि था। मिनसा ॾकनि था न? अरे मिनसा बि ॾके थी। ओ सी दोस्तो मथां ॾिसो न, इन्हनि सेटिंग अहिड़ी कई आहे ॼण बर्फ़ आहे। लाइटूं ॾिसण ॾे हे छा आहे? डोंट टच मिनसा, हिनखे डोंट टच, सम्झी वई न तूं? डोंट टच। ओके। अच्छा माण्हू ॾिसो फोटो कढाइनि पिया उन्हनि सां। अच्छा उन्हनि कपल बि अचनि था, उहे बिही, मां तव्हांखे ॾिसुमि न त एक्शन हणी तव्हां फोटो कढाए सघो था। हिते मिनसा खां पुछूं था त हे छा आहे? ओ ये जेका तस्वीर आहे सेंटा क्लॉज। अच्छा सेंटा क्लॉज, वाह भाई वाह। सी वधंदो थो वञे ऐं कॉफ़ी पीए थो साहिल। अच्छा हे हॉट कॉफ़ी आहे, मतिलबु चॉकलेट जी कॉफ़ी आहे पर हॉट कॉफ़ी आहे। ईमान ऐं साहिल ॿई कैप बि नथा पाइनि। अच्छा हिननि में कोटनि में पोयां कैप आहे पर पाइनि नथा ऐं सीअ जो मज़ो था वठनि। पर दोस्तो हिन जे ॿाहिरि वरी साॻी गर्मी आहे। फ़िलहालु त असां ईअं थो लॻे ॼण जन्नत में अची विया आहियूं। हाणे मथे वञूं था, ॾिसूं था छा आहे मथां जो नज़ारो ॾिसणु खपे त छा थो नज़र अचे। अरे दोस्तो हे ॾिसो मथां खां ॾिसो छा आहे, रुॻी बर्फ़ आहे। सभु शयूं बर्फ़ जूं ठहियल आहिनि। हे ॾिसो टोटल बर्फ़ आहे। अरे हे त ॼमी वियो हमरा। ओ भाईजान ओ गॾु यार हे छप ॾेखारे, अंगूठो पे ॾेखारे। हा न वेल्डन चई, वेल्डन। ओके हे हमरा ॾिसो था टायर खणी आवा, हिनखे टायर ते हिते रखी स्की कंदो, हिन मथां चढ़ी हेठि हली वेंदो। ओ हे पियो अचे खणी, हे ॾिसो हे हेठां खणी था अचनि, मथे महिनत करे वरी मथां वेहनि था हुन ते, पोइ हिन घिसकणी ते हेठि घिसकनि था, वञी सिधो बलून में था पवनि, सॉरी बालनि में। सो दोस्तो तव्हां ॾिठो मथो हिन जो नज़ारो कीअं आहे, ॾाढो प्यारो आहे। ऐं हे ॾिसो छित में कलरफुल ठहियल आहिनि। अबा हे कहिड़ा? ओ स्नोमैन, हलो मैन, ॾिसे थो मूंखे सिंधी में थो ॻाल्हाए। भाईजान मूं में नज़र पई थी? हेलो हेलो दोस्तो हे साइकिलूं ॾिसो था। अच्छा हे साइकिलूं जेके हिन में व्हील कोन्हनि, हे हिन बर्फ़ ते घिसकनि थियूं, मतिलबु तव्हां पैडल उअं ई हलाईंदव जीअं साइकिल हलाईंदा हो, पर हे साइकिलूं हिन बर्फ़ ते घिसकनि थियूं। पर हेठां ॾिसो त कवर आहिनि, मतिलबु चारई पासा हिनखे कवर आहिनि ताकी को ॿाहिरि किरी विरी न पए। हे ॾिसो हलाए पियो, माने हेठां ॾेखारियां थो टायर। हे ॾिसो को टायर कोन्हे, इहो बर्फ़ ते घिसके पियो, पर हुनखे पैडल हणिणो पवंदो। त दोस्तो हे वरी ॾिसो तव्हां जेके सुपरमैन असांजी दुनिया जा आहिनि, जंहिंखे छा चवंदा आहिनि, ईमान बि मूंसां गॾु आहे, मिनसा बि मूंसां गॾु आहे। वधीक ईमान को ऐं मिनसा को पुछंदासीं, मूंखे हिन नाले जी ज़रूरत। ओए गॉडज़िला, बियो मिनसा हे छा आहे? हिनखे छा चइबो आहे? गॉडज़िला न आहे, हिट डायनासोर आ लगे तो। हां मथां ॾिस, मिनसा खे सुणो थो लॻे। छत्र हे छा आहे? अरे हे त पप्पा लाइट्स आहिनि। लाइट्स आहिनि। ईमान मूंखे हिननि शयुनि जा नाला न ईंदा आहिनि, मां हेठि हलंदुमि पोइ मूंखे ॾसजांइ त सुपरमैन ई कहिड़ा आहिनि। ठीकु आहे, ओके हलूं था। अरे हे छा आहे? भालू। अरे हे छा आहे? भालू। अरे हिकिड़ो मिंट मां तो ॿुधायां छा पियो थिए। दोस्तो हे बर्फ़ में जीअं माण्हू मच्छी फिशिंग कंदा आहिनि, हे ॾिसो सेंटा, हे तो बरसां ॾिसो मच्छी तो पास आहे, हमरा मच्छी तो पास आहे। कुंडी लकड़ी में कुंडी किथे पास वेठो आहे? हेठि। अच्छा खूह में बर्फ़ में विच में पाणी आहे ऐं मच्छी तो पास आहे। ऐं साहिल काॾे? साहिल ॾके थो। हा ईमान हे छा आहे? हे आयरन मैन आहे, मुंहिंजी भेण मैन आहे। ऐं असां हिनखे अञा ग्लव्स था पारायूं ऐं हुते हल्क बि आहे। साहिल वारनि खे वॾो सी थो थिए, ॾकनि था। हाणे ॾिसो ख़बर पइजी वई, ईमान खे सी नथो थिए। हा सी थिए थो, ईमान खे बि सी थिए थो। सही कर। ओके हाणे तव्हां सही हो, हाणे तव्हांखे सी न थींदो। हे छा आहे ईमान? हे हल्क आहे, हे ॾिसो स्पाइडरमैन, हल बाबा, सुपरमैन भी आहे, बैटमैन भी। वाह यार हे मूंखे वणे थो। हा इहो हल्क थी पप्पा, ऐं हे आयरन मैन। तो दोस्तो असां ॾिठोसीं ॾाढो सी हुयो अंदरि। हाणे असीं वापसि अची विया आहियूं। मिनसा पंहिंजा लाहे छॾिया आहिनि कोट वोट, माण्हू ॾिसो था ॿाहिरि एंट्री माना एग्ज़िट इहा आहे। असांखे इलाही सी थियो, मिनसा खे इलाही सी पियो थिए, इन जे करे निकिरी आया आहियूं। साहिल ईमान अञा ताईं अंदरि आहिनि। मिनसा परेशान लॻी पई आहे।
सोचे थी छा कयां हिन खे इलाही सी थो ओए ईमान बि अची वियो साहिल बि अची वियो साहिल वारनि खे अञा कोट लायो ए ईमान तो लाहे साहिल बि लाहे थो कोट सभु हिते वरी लाहिणा आहिनि गेट ते ई जीअं एग्ज़िट थियो था त इहे सभु शयूं वरी उते लाहिणियूं आहिनि ऐं उते भरिसां सामान जे मथां रखणियूं आहिनि पोइ तो निकिरणो आहे ओए सी ॾिसोसि थधो थी वियो आहे ॾिसो अल्लाह गीटर ॾिसो ओए ॿिनी हथ था थियनि ॿिनी मज़ो अची वियो ॿिनी खे एग्ज़िट त दोस्तो हे वरी वापसि असां अचूं पिया मिनसा ॾिस हाणे मिनसा हिकिड़ी शइ ज़रूरु चवंदी ओ या इन नालो छा आहे गोलो गोलो त मिनसा खे वठी था ॾियूं था हिकिड़ो गोलो 150 जो आहे ठीकु आहे ओके त हलूं था हाणे ॿाहिरि दोस्तो राति जो वरी ॿाहिरि जो लुक हे अथव नाइट जो लुक आहे मिनसा खाए थी ॾाढो मज़े सां जॾहिं बि इहा ॾिसंदी आहे मिनसा इहा शइ न मूंखे चवंदी वठी ॾे ओ टाटा